छा आहे पर फेसबुक ते रिक्वेस्ट का आई है तो रिक्वेस्ट आई नालो कड़ा नालो आए खट्ट मिठड़ी खट्ट मिठड़ी का अजीब नालो है आओ मुझे ये तो छा है अरे ये तो छोरी है मेरे ख्याल में हां दिसा हां हाँ होंदी है आओ कोन आओ नी के रिस्पांस कोन दिंदो है घट दिंदो है लाइक ये तकरीबन यकीन न करे फेक कर ले हां ना ये लगो वो मुझे वहां हलो ना आओ ना तो घर बु केना घर तो ना मुझे तो थोरो जो कम है अरे तो पावरी पो मिलूं था ना आओ थोरो ई मरी घर फोन आई है ना घरा अच्छा तो फोन पे कन घर आ रहा मुके पो ठीक है सुबाने इंशाल्लाह अच्छा सुबाने पो प्रोग्राम ठाई छजे हां हो जा तो हां ठीक है अब्बू हां ठीक है हाय लिखी HI हाय आप मुझे बहुत प्यारे लग रही आप भी मुझे बहुत प्यारी लगती हो फोटो आयो है माशाल्लाह आप बहुत प्यारी लग रही हो हसीन अदाकार की तरह इंडियन अदाकार की तरह जानी व्हाट्सएप का नंबर मोकलो तो वरी पा वरी फोन ते ॻाल्हाए न थोरो हाँ तुझे आवाज़ भी वरी ॿुधेगा तू रुगो लिखती है ना मुझे पढ़ण नहीं अचता है हाँ थोरो वरी व्हाट्सएप वाला नंबर दियो हाँ हैं इब्राहिम बी नंबर अची वियो व्हाट्सएप ते हाणे यार ये कीअं कोन ईअं ॻाल्हाईंदा न आम्हूं साम्हूं इहो करिणो आहे कोन खटे मिठे ना पो हनी चक्करनि में फेक आईडियो ने छोरा हूंदा न पोने वे तोखे छा थो थिए तुंहिंजो 4-5 ॾींहंनि खां तूं न मिले थो न नंबर न ॿियो तूं हिन ए चक्कर हल वञ तो मां कम थियो यार तू दोस्त थी करे तू असांखे एॾियूं बदुआऊं पियो ॾिए हा तू वञ आऊं पाणे करियां थो न जानी अच्छा था अच्छा मैं यहाँ ठट्ठे में आया हूँ मशहूर रबड़ी वाला है वसीम हाँ तुम्हारे लिए लूँ उकड़ी जानी अभी जमीन पे आया था जानी सुख ही नहीं अचता है कटमिटड़ी में पुल पे पड़ा हूँ अपनी जमीन की पुल है ना हाँ जितना पानी अचता है उसे पड़ा हूँ कबाब खाया पे मुझे तू अचे गड्डी जी खाई हुआ कर हाँ कटमिटड़ी वो जुत्ती तुम्हें मिली माप की थी ना मैंने ली थी 1200 की मिली आया हूँ इधर शाहजहां पर मांगने तुम्हें गुर रहा हूँ अल्लाह से गुर रहा हूँ कि तुम मुझे मिलो खटमिटड़ी तुम्हारे लिए मैंने वाच वर्ती है सुठी है अच्छी है कलर की खटमिटड़ी वो 200 भेजा था जिलोट वो मिला है अभी रोड पे चल रहा हूँ रोड है घर का वरी बाजार ताई उस पे चल रहा हूँ वजन थोड़ा हल्का करवा रहा हूँ खटमिटड़ी मैं इधर अभी बैठा हूँ सो रहा हूँ इधर हाँ खटमिटड़ी इधर बैठा हूँ चुमिया दे रही हो आने को दो एकड़ी गले खटमिटड़ी है खटमिटड़ी हेलो आइए नंढे होंदे का संगती है मेरा दोस्त है खटमिटड़ी गाड़ी का तेल खुट गया है वो भराने वञणा है आप ये वरी गाड़ी थोड़ा धक्के के पंप ते पुज रहा है हाँ ठीक है हाँ वरी पो ॻाल्हाता है यार तू रत पी रही है तो के 6 महीना थिया इन छोरी ने तो के चा पे फेका छोरो है पो तू रत पी रही है रुगो है फोन तू ए बाबा ही छोरी ही फोटो तो अरे बाबा फेक हाई फेक पर है फोटो है इतरो है न के जो अच्छ मिलण मुसा
तू रत पियो ही जिते किते खट मिठड़ी ये कर रहा हूं खट मिठड़ी वो कर रहा हूं तो हीअ ही ॾिस न ही पुट ए कोने अने के चो अच मूंसां मिलण तू रत पियो ही तू हलण कोन थो नी किते यार पोइ तूं चओ न तोखे कुझु थिए थो त तूं ॿुधाए न तो वटि कोन्हे न अहिड़ी तो वटि कोन्हे तॾहिं बि तूं चए न तोखे वरी तू हुनखे चो अच मूंसां मिलण सुभाणे अच चो अच रत पियो ही तू मुंहिंजो जिते आऊं ॻाल्हायांसि थो पोइ तोखे ॿुधायां थो घुरायांसि थो पाणी तो गिरे वञा छॾ हा दुको ॾियारियां न छॾ को गालियां दे गया दोस्त था उनको एतबार नहीं हो रहा है तुम छोकरी मुझे तो हो रहा है उनको नहीं हो रहा है वो कह रहा है उनको घुराओ उन सां तुम मिलो मैं भी ॾिसूं तुम लड़की हो या नहीं पोइ मूं चयो पा कर अॼु मिल ले न मूंखे एड्रेस ॾे मैं अचता है उधर मुंहिंजो दोस्त पा आहे हुनखे वठी करे हा 3 नंबर गली न मैं अच त हींअर ई हींअर ई हा अच हा हा तेल विझायो न वजाया मां 50 रुपया घणे 50 रुपया न 500 जो विझाए हलो त अॼु तूं चए थो न ईअं चोरी कोन्हे अॼु आउं तोखे मिलायां थो हल 500 जो विझाए 3 नंबर गलीअ में चई आहे होॾां था हलो खट मिठड़ी मोटरसाइकिल पे जा रहा हूँ अभी हिकिड़ो मिंट खट मिठड़ी तूं न हिते ई बीह ऐं हुन सां मिलियो अचां थो ठीकु आहे वरी थोरी न विञे मथां थोरी हेॾां होॾां न ऐं तोखे फ़ोन कंदोसि वरी हितां ई मूंखे अचिजांइ खणणु ऐं रुगो थोरो अचां थो ठीकु आहे हिते ई बीठो हुजिजांइ खण थोड़ी खबर कोन थो लॻे लो वाह केर मूंखे रे मुड़से रे आऊं हिते आयोसि मड़ी अञी आयो या मुसलमान आहियां बाबा तू त करी छा पियो से आऊं ही ज़मीन जो सौदो कर तेरी पिता असांजा 150 ब्लॉक चोरी थिया तू त कोन खणी वे आऊं चोर थोरी धक यार जेॾा आयो ही टंकू चोरींदासीं ने कट छातो चल छा त छोड़ी छॾई कोन न छॾई कोन चई भई तूं वे तो ॿुधाए छा थियो अलाई मारो हा खॾो अची वियो खॾो छा मोटरसाइकिल ते चोरी पियो आयोसि पे पंधु वरी मींहुं पाणी पियो घप लॻी पई हुन में त गाढ़ो थियो पियो आई थोरो वरी चुमी बुमी थी वियो कमु छॾई कोन चई असांजी रही पओ मूं चयो न तुंहिंजे वरी तूं बीह रहे न हुते मूंखे वरी तुंहिंजी बि जजी मूं चयो हाणे हिन बीठो हूंदो आऊं असांजी हुते रहां वरी कॾहिं थो वञे हाणे मूं चयो मूं वटि भरू टाइम कोन्हे ऐं ज़मीन बमीन या सौदा में बिज़ी आहियां ऐं हाणे घटि वेंदुसि पोइ आऊं हलां थो वञे थो वञा ओहो